अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं तव्हांखां आगाह कयूं त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे 12 रबीउल मुबारक जे मौक़े ते खैबर शहर में CNG पंप ते जशन विलादत जी रैली मुनक़द कई वई आहे, जेका रैली CNG समूह ते पंहिंजा खिताब कंदा ऐं उन में इस्तक़बाल हाजी वली मोहम्मद समूह ऐं हाजी मोहम्मद अनवर समूह, ज़ुल्फ़कार अली समूह, इक़बाल समूह, जमशेद समूह ऐं मटियारनि खां टाउन कमेटी चेयरमैन साईं सैयद मुर्तज़ा हुसैन शाह मटियारी टाउन कमेटी खां वो भी इन में रैली के पुरमसरत मौके ते CNG समूह पंप ते पहुता आहिनि, जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। थोड़ी देर खां पोइ जशन विलादत जे मौके ते रैली कढी वेंदी, जेका रैली CNG खैबर समूह पेट्रोल पंप ते ईंदी, जिन खे मुक़ररनि खिताब कंदा। उते रैलीअ जो इस्तक़बाल जनाब वली मोहम्मद समूह ऐं हाजी मोहम्मद अनवर समूह ऐं ज़ुल्फ़कार समूह ऐं जमशेद समूह पारां इस्तक़बाल कयो वेंदो। हिन वक़्तु खैबर समूह CNG पंप ते मटियारी टाउन कमेटी चेयरमैन साईं सैयद मुर्तज़ा शाह असां वटि पहुतो आहे खैबर में, ऐं जेको थोड़ी देर खां पोइ जशन विलादत जी रैलीअ में पंहिंजा खिताब कंदा। जशन विलादत 12 रबीउल अव्वल जे पुरमसरत मौके ते हाजी वली मोहम्मद समूह पारां, मोहम्मद अनवर समूह पारां, ज़ुल्फ़कार समूह पारां ऐं जमशेद समूह पारां आलम अल इस्लाम जे अरवाह सभिनि मुस्लमान दुनिया जे कुंड कुड़छई मुस्लमाननि खे जशन विलादत मुबारकबाद पेश कई आहे। ऐं असांजो साईं साबिक़ा मिनिस्टर सैयद जलाल शाह जामोट जो फर्ज़ंद टाउन कमेटी चेयरमैन साईं सैयद हसन मुर्तज़ा शाह भी इतने खैबर CNG ते पहुता आहिनि, जेके थोड़ी देर खां पोइ रैली खिताब भी कंदा। ऐं असांजो सीनियर दोस्त मटियारनि खां बाबू महमूद
बाबू 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 मोहम्मद समूह पंहिंजो ख़ासि कली साहब माफ़ कजो जी एम बाबू ख़ासि कली साहब। सो असां वटि हिते महिरान टीवी खां हिते ख़ैबर में पहुता आहिनि जेके थोरी देरि खां पोइ उहे बि तव्हांखे पंहिंजूं ॾेखारींदा वीडियो ऐं न्यूज़ बि हलाईंदा ऐं उन सां इहे पंज पूरी शबीर मला बि हिन सां गॾु आहे टीम में ऐं जी एम बाबू जो कैमरामैन शबीर मला उहो बि असां वटि सीएनजी ते पहुतो आहे। जशन विलादत जी जो प्रोग्राम बाक़ाइदे समूह सीएनजी ते शुरू कयो वेंदो जेको थोड़ी देरि खां पोइ रैली पहुचंदी ऐं रैली खे मुक़ररनि ख़िताब कंदा। असां हिन वक़्तु समूह सीएनजी पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं जिते आमद सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत 12 रबीउल अव्वल ते ख़ैबर में समूह सीएनजी ते इस्तक़बाली प्रोग्राम रैली जो रखियो वियो आहे जंहिंजो इस्तक़बाल हाजी वली मोहम्मद समूह ऐं हाजी अनवर समूह ऐं जमशेद समूह ऐं ज़ुल्फ़कार समूह ऐं इक़बाल समूह जिन रैली जो इस्तक़बाल कंदा। ऐं असां वटि हिन वक़्तु महिमान तौर ते साईं साबिक़ा मिनिस्टर हाजी जलाल शाह जो फर्ज़ंद टाउन कमेटी मटियारी जो चेयरमैन सैयद मुर्तज़ा शाह भी हिते सीएनजी ते पहुतो आहे जेको थोरी देरि खां पोइ रैली पहुचंदी त उहो बि पंहिंजे ख़्यालनि जा इज़हार कंदा। जी एम बाबू महिरान टीवी ज़िला बेरा चीफ ऐं शबीर मला उनजो कैमरामैन इहे बि असां सां हींअर हिन वक़्तु ड्यूटी में गॾु आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारी पिया। जशन या विलादत जे मौक़े ते आलम अल इस्लाम जेके बि दुनिया जे कुंड कुड़िछे मुस्लमाननि सभिनी दोस्तनि पारां उन्हनि खे जशन विलादत मुबारकबाद पेश कयूं था। समूह सीएनजी पंप ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं